शहजादकोट में खबर शामिल क्यों गोठ अली मोहम्मद ब्रोई में ट्रैक्टर ड्राइवर थ्रेशर के पटे में विचड़ी फौत थी वियो है। गोश बख्श ब्रोई जो लाश तालके अस्पताल मुंतकिल किया वियो है। कानूनी कार्रवाई बाद वारसन हवाले किया वियो। अफसोसनाक खबर शामिल क्यों पिया शहजादकोट का गोठ अली मोहम्मद सरोई में ट्रैक्टर ड्राइवर थ्रेशर के पटे में विचड़ी फौत थी वियो है। गोश बख्श ब्रोई जो लाश तालके अस्पताल मुंतकिल किया वियो है। कानूनी कार्रवाई बाद वारसन हवाले किया वियो है। अफसोसनाक खबर है शहजादकोट का वाते शेर क्यों पिया गोठ अली मोहम्मद ब्रोही में ट्रैक्टर ड्राइवर थ्रेशर के पटे में विचड़ी फौत थी वियो है। गोश बख्श ब्रोही जो लाश तालके अस्पताल मुंतकिल किया वियो है। लाश के कानूनी कार्रवाई बाद वारसन हवाले किया वियो है। एक दफ़ो ॿीहर ख़बर ॾींदा हलूं शहजादकोट में गोठ अली मोहम्मद ब्रोई में ट्रैक्टर ड्राइवर थ्रेशर के पटे में विचड़ी फौत थी वियो है। गोश बख्श ब्रोई जो लाश तालके अस्पताल मुंतकिल किया वियो है। वधिक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद है सदाम सोलंकी। जी सदाम आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो शहजादकोट के भरिसां गोठ अली मोहम्मद बुरई में पेश आयो है। जॾहिं सुबुह सवेरे पंहिंजे डेरे ते कमु कंदड़ जेको सारिन जी हलंदड़ थ्रेशर हुई उहा हलाई वई त जॾहिं ड्राइवर पारां जेका सारियूं उन में विधियूं वयूं वल त उन दौरान हू जेको फटो हुयो मशीन जो हलंदड़ उन में चुंबड़ी पियो जंहिंजे कपिड़नि ते ऐं लोही जे करे उहो चुंबड़जी अंदरि उन फटे में हली वियो जंहिंजे करे मशीन में अची करे उहो जेको नुक़सानु थी वियो उन जिस्म कटिजी वियो जंहिंजे करे इहो जेको गोश बख्श बुरई हो 45 साल वो उन मौके ते पहुच वियो आहे। जॾहिं अहिड़ो इतलाह हद जी पुलिस खे ॾिनो वियो पुलिस फौरी तौर ते लाश खणाए तालका अस्पताल शहजादकोट आंदो जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। जॾहिं त ॿिए तरफ़ अहिड़ो इतलाह मिलण खां पोइ घर में कोराम अची वियो आहे। जी सदाम हुसैन आगाह करण लाइ महिरबानी।